गमन सां दोस्ती रखी मूं घणी आ, गमन सां दोस्ती रखी मूं घणी आ, जॾहिं खां सुखन मूं सां दुश्मनी कई आ। एॾो बेबस लाचार थी वियो आहियां, एॾो बेबस लाचार थी वियो आहियां, पंहिंजे पाण में पाण न रहियो आहियां। तव्हांखे कॾहिं माना मोहबत थी या इश्क थियो न मूंखे कॾहिं इश्क न आहे। तव्हांखे लिकायो था थियो हूंदो थियो आलो वग़ैरह न पुछा कंदा थियो आहे थियो आहे पकड़ा असांखे ख़बर हुई त एॾी शाइरी माना कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त जंहिं छोकिरीअ सां तव्हांजो लव थी वेंदो आहे तव्हां हुनजे क़ाबिल न हूंदा आहियो। मतिलबु ईअं हाइट या न हाइट न ठीकु आहे। अॼुकल्ह त पैसे जो बि हले थो मीन्स अबाउट त मतिलबु हो अमीर हुजे या तव्हां ग़रीब हुजो या अबाउट लुकिंग थी सघे थो या तव्हां सफ़ा चट हुजो छोकिरी बाइका ते हसीन हुजे। अस्सलाम वालेकुम, वेलकम आहे तव्हां सभिनी खे न्यू पॉडकास्ट एपिसोड में। ऐं अॼु मूंसां गॾु आहिनि को होस्ट वंस अगेन डीजे अलर मस्त साहब। ऐं अॼु असांजो गेस्ट आहे सुठो शाइर आहे ऐं हुननि सां असां वीडियोस बि ॾिठा आहिनि। ऐं कलमे तोही जे नाले सां हुनजी आईडी आहे टिकटॉक जी, उहा मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुमि, तव्हां विज़िट करे ॾिसी सघो था। तो वेलकम था कयूं असां तौहीद साहब खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। इंशाल्लाह ख़ुशि लॻा पिया। जी जी अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? तबियत ठीकु आहे? जी जी अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, शुरुआत क्यों था तव्हांजी कंहिं पोइट्री या कुछ ॿ टे लफ़्ज़नि सां स्टार्टिंग पॉडकास्ट के? मां पॉडकास्ट के पंहिंजी पहिरीं पोइट्री खां स्टार्ट थो कयां। गमन सां दोस्ती रखी मूं घणी आ, गमन सां दोस्ती रखी मूं घणी आ, जॾहिं खां सुखन मूं सां दुश्मनी कई आ। एॾो बेबस लाचार थी वियो आहियां, एॾो बेबस लाचार थी वियो आहियां, पंहिंजे पाण में पाण न रहियो आहियां। वाह 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 वाह। इन थोड़ी सम्झाणी बि असांखे ॿुधाए छॾियो आहे त गमन कॉमन सेंस या त मतिलबु जेको मूंखे जेकी दोस्ती आहे मां हाणे गमन सां रखी आहे। मतिलबु जॾहिं खां मूंसां सुख मतिलबु मूंसां हाणे नथा मिलनि, मतिलबु न सुखनि मूंसां दुश्मनी कई आहे त वरी मां गमन सां दोस्ती रखी छॾी। मतिलबु मां एॾो लाचार थी वियो आहियां जो हाणे मां पंहिंजे पाण में पाण खे ॻोल्हियां थो, मतिलबु न आहियां पंहिंजे पाण में। वाह 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 वाह। हिकिड़ो ॿियो बि थी वञे ॿियो शेर हुयो, ईअं ई मां हिकिड़ो ड्रामो ॾिठो हुयो जिथे छा हुया, ॿ लवर्स हुया। ठीकु आहे, उहे ॿ लवर्स छा हूंदा आहिनि, उहे मिलंदा न आहिनि। ठीकु आहे, मतिलबु उन्हनि जी फिल्मुनि वांगुरु ॿियनि शादी थी वेंदी आहे, मतिलबु घणी अरसे खां जॾहिं उन पछाड़ी थी वेंदी आहे उन्हनि जी त उहे मिलंदा आहिनि। त उन ते हिकिड़ो शेर हुयो, घणी अरसे खां पोइ मिलियासीं, घणी अरसे खां पोइ मिलियासीं, वक़्तु पाण खे टोड़े छॾियो। मुंहिंजे कुझु न ॻाल्हाइण सभु कुझु ॻाल्हाए छॾियो, लफ़्ज़ मुंहिंजी अखियुनि ते लिखियलु हा, पढ़ण जो हुनुरु तोखां विसरी वियो। घणे अरसे खां पोइ मिलियासीं, वक़्तु पाण खे टोड़े छॾियो। वाह वाह वाह, सही। अच्छा, ही चांहि वठिजो। हिकिड़ा तव्हांजो मतिलबु मोबाइल जो ख़्यालु कजो, चांहि न लॻे सर। हा, थैंक यू। शाइरी में जेको आहे सो मौज़ू हूंदा आहिनि, ठीकु आहे जी। त तव्हांजी शाइरी में जॾहिं मां तव्हांजो टिकटॉक जो अकाउंट चेक कयो, उन में तव्हां मुख़्तलिफ़ शेर वग़ैरह चया। जी जी। उन में ॿ मौज़ू मूंखे जेके सम्झ में आया, उहे हिकिड़ो हुयो इश्क, मिजाज़ी इश्क जेको थींदो आहे। जी, ठीकु आहे। ऐं ॿियो हुयो स्ट्रगल वारो, जेका ह्यूमन स्ट्रगल आहे या मर्द जी स्ट्रगल आहे। जी जी, ठीकु आहे। त मूंखे तव्हां इहो ॿुधायो त पहिरियां इश्क वारी मिजाज़ी हुन ते था अचूं। मिजाज़ी जेको इश्क यानी कि दुनियावी इश्क, ॿ इश्क हूंदा आहिनि। हिकिड़ो इश्क हक़ीक़ी जेको रब सां माण्हू कंदो आहे, उनजी तलाश में सॼी ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं, सम्झां। ठीकु आहे। ॿियो वरी हूंदो आहे त मिजाज़ी इश्क, मिजाज़ी इश्क यानी कि कीअं औरत सां या औरत सां इश्क या मर्द जो औरत सां इश्क, औरत जो मर्द सां इश्क, मिजाज़ी। ठीकु आहे। त तव्हांजो मतिलबु ज़्यादातर तव्हां मिजाज़ी इश्क जी ॻाल्हि था कयो। जी जी, हा, मिजाज़ी इश्क जी ॻाल्हि कंदो आहियां मां। मूंखे इहो ॿुधायो तव्हां त तव्हां शाइरी में इन जे करे आयो त मिसाल तौरु मिजाज़ी इश्क खे मां पंहिंजे खे बयानु करे सघां? न शाइरी में मां इन ई करना मां न वरी मुंहिंजो वॾो थी, मतिलबु मां सोचो हुयो नंढे लाइ मां वॾो थी शाइर थींदुमि। ठीकु आहे। ॻाल्हि ईअं हुई त मां बचपन खां वठी पंहिंजी ईअं हूंदो त डायरी ते डेली रूटीन लिखंदो हुउमि। बट हिकिड़ो ॾींहुं छा थियो, मुंहिंजी डेली रूटीन मुंहिंजी हिकिड़ी कज़न पढ़ी, पर उन मूंखे ॿुधायो त तुंहिंजी डेली रूटीन में हिकिड़ी अलॻि शइ आहे। मां ईअं न लिखंदो हुउमि त मानी खावां थो, पाणी पी, वरी सुम्ही पियसि। मां डेली रूटीन में पंहिंजी में हिकिड़ी अलॻि शइ लिखंदो हुउमि। फॉर एग्ज़ाम्पल कंहिं रस्ते सां वियसि, मीन्स फॉर एग्ज़ाम्पल मां आमतौरु विलेज में रहंदो आहियां त
जॾहिं ॻोठ में के रस्ते सां वियासीं ॾिठमि सिज लहे थो, मीन्स उन ते स्क्रिप्ट लिखी छॾिया त मीन्स जेको सिज लहे थो वो छा थो लहे, वरी सुभाणे उहो उभरंदो। मीन्स न जीअं परवीन शाकिर जो शेर आहे त गुरूब होने का मतलब ज़वाल थोड़ी है, मतिलबु जॾहिं हिकु शइ गुरूब थिए थी, हिकु शइ लहे थी त उहा सुभाणे उभरंदी, ईअं न आहे त उहा उते ई गुरूब थी वञे, उहा शइ उभरंदी न। त ईअं कुझु डायरी में लिखंदो हुउमि त पोइ मुंहिंजे कज़न चयो त तुंहिंजे जेके लफ़्ज़नि में आहे हिकु शइ ॿी आहे, ठीकु आहे न, तूं आम नथो लिखी सघे, मतिलबु आम नथो लिखे रूटीन में, तुंहिंजे लफ़्ज़नि में हिकिड़ी शइ ॿिए। त मूंखे उतां थोरो फील थियो त हा शायदि मां हिकु सुठी शइ लिखां थो, त उतां मां लिखणु स्टार्ट कयो। पर ॻाल्हि ईअं हुई त मां लिखंदो, डायरी ते लिखंदो वेंदो हुउमि, कंहिंखे ॿुधाईंदो न हुउमि, छो त दरअसल मसइलो इहो हुयो त मुंहिंजे पेरेंट्स आहिनि, ठीकु आहे, मुंहिंजे पेरेंट्स, मुंहिंजो अबू एजुकेटेड आहे, हिकिड़ो टीचर रही चुको आहे, बट मुंहिंजी मम्मी अनफॉर्चुनेटली अनएजुकेटेड आहे। उन्हनि खे ख़बर न आहे त शाइरी आहे छा, मतिलबु शाइरी छा हूंदी आहे, मीन्स उन्हनि खे एॾो शाइरी जे बारे में ख़बर न आहे। त मां घर में मुंहिंजो मतिलबु सम्झी छॾियो त घर में का सपोर्ट न हुई त मतिलबु मां कंहिंखे ॿुधायां शाइरी, मतिलबु त मां शाइरु आहियां, मां लिखंदो आहियां, न वरी मतिलबु अगरि कंहिंखे ॿुधाए बि छॾी त डीमोटिवेशन मिलंदी त शाइर कुझु बि न हूंदो आहे, जस्ट इहो तव्हां लिखो था। त हिन जे करे मां हिकु डायरी में सेपरेट करे उहा शइ लिखंदो वेंदो हुउमि। हिकिड़ो कज़न हूंदो हुयो फरदीन, पोइ जॾहिं उहो ईंदो न असांजे घर त मां उनखे शाइरी ॿुधाईंदो हुउमि, त पोइ जॾहिं उहो पढ़ंदो न त बसि मूंखे हिकिड़ो चवंदो त हीअ तूं लिखी आहे, मतिलबु हीअ जेकी शाइरी आहे इहा तूं लिखी आहे, मतिलबु जेको उन मूंखे सपोर्ट कई, उन जेकी मूंखे मोटिवेशन उतां मिली, त पोइ उन मूंखे चयो हिकिड़ो अकाउंट ठाहे हे वग़ैरह, त मूंखे तक़रीबन 6 मंथ आहे त मां अकाउंट ठातो आहे पंहिंजो। अच्छा जी। शायरी तव्हां मतिलबु नंढे हूंदे खां कयो था? जी हा, शाइरी में तक़रीबन 2 साल थी विया। हा ॿियो पर तव्हांजो जेको शेर वग़ैरह हूंदा आहिनि जी जी उहे माना गज़ल टाइप महसूसु थींदा आहिनि? जी हा ठीकु आहे, ठीकु। त मतिलबु गज़ल ऑडियंस खे ॿुधाए छॾियां, शेरनि जो मजमूओ हूंदो आहे जी हा जंहिंमें तव्हां पंहिंजो जेको महबूबा हूंदी आहे जी हा उन जे बारे में तव्हां शेर चवंदा आहियो, जी हा सही आहे? जी जी त उन गज़ल में मतिलबु उहे महसूसु थींदा आहिनि तव्हांजे शेर में, कुझु कुझु, सभई न, कुझु तव्हांजा माना शेर जीअं बैत थींदो आहे ॿिनि मिसरनि वारो, जी हा उहे ईअं हूंदा आहिनि। जी जी हिकु ॿ तव्हांजी माना गज़ल टाइप मूंखे महसूसु थी। त इहो गज़ल जेको लिखंदो आहे उहो त एक्सपीरियंस में ई लिखंदो आहे न, जंहिं मिजाज़ी चमाट जंहिंखे लॻी हुजे। तव्हां सही था चओ, जेके मिजाज़ी चमाट लॻी हुजे उहो ई गज़ल रखंदा, पर मुंहिंजो छा आहे त अगरि मुंहिंजे साम्हूं केरु वेहंदो न इश्क जो मारियल, त अगरि उहो मूंखे पंहिंजी स्टोरी ॿुधाईंदो त मां उनखे फील करे सघंदसि, त अगरि इन जॻह ते मां हुजां त मुंहिंजी छा फीलिंग्स हुजनि। त इन जे करे मतिलबु मुंहिंजा कुझु फ्रेंड्स आहे जेके इश्क जा मारिया हुया, पोइ उन्हनि खे जॾहिं मां ॿुधंदो हुउमि, वेई मूंखे ॿुधाईंदा त उन्हनि खे फील कंदो हुउमि मां त हा अगरि इन शइ ते मां हुजां, इन जॻह ते मां हुजां त मुंहिंजा छा फीलिंग्स थींदा, त उहे फीलिंग्स मां लिखंदो आहियां। मतिलबु माना तव्हां माना ऑब्ज़र्व करे शाइरी लिखी आहे? हा, ऑब्ज़र्व करे शाइरी लिखी आहे। माना तव्हां उन जी जॻह ते कॾहिं न आया आहियो? न न, मां उन जॻह ते कॾहिं न आयो आहियां। मतिलबु उहे फीलिंग्स तव्हांजूं न आहिनि, उहे मतिलबु हा 3rd जो। अच्छा, वॾी ॻाल्हि आहे, 3rd पर्सन जी फीलिंग माना ऑब्ज़र्व करे बि एॾी सुठी शाइरी, जॾहिं पाण माना इश्क मां ईअं गुज़रंदो या हिकु ॿ धक खाईंदो त माना छा शाइरी निकिरंदी आहे। हा यार बिल्कुलु, त भई अची वेंदी। सर पियो चांहि, पियो चांहि। अच्छा, तव्हांजे सर खां पुछा कयो त शौक़ु कीअं थियो शाइरी जो, इहो पुछा कयो असां सां? हा, छा मां जो हेॾे थोरो ध्यानु चांहि में, सॉरी यार उहो वीडियो न, मतिलबु तव्हां थोरो हिकु सवाल डिटेल में पुछा कयो न, कोई जी सॉरी यार, छा जवाबु ॾिनो तो? जवाबु इहो हुयो त मुंहिंजो सोट जॾहिं मां नंढो हूंदो त मां डायरी लिखंदो ऐं उन डायरी में माना आमतौर ते जीअं माण्हू लिखंदा आहिनि त अॼु मां छा कयो ॾींहं में, ईअं न हुई हुनजी डायरी, अलामती तौर ते लिखंदा आहिनि, डायरी लिखंदा हुया। त सिज मिसाल तौर लहे थो त उन में मां छा ॾिठो, स्पिरिचुअल हिसाब सां मूंखे उन में डेली डायरी टाइप ठाहींदा आहिनि। हा, पर रूटीन जे बारे में न, मतिलबु अलामती माना। अच्छा, सिज लहे थो यानी कि हिकिड़ो ज़वाल थो अचे या माण्हू हिकिड़ो कुराड़ो थी वियो आहे, माना अलामतूं ॻंढींदा आहिनि न। जी जी हा। तव्हांजी उमिरि केतिरी आहे? हा, मुंहिंजी उमिरि हूंदी हाणे 18 साल, मीन्स हाणे 18 सालनि खां। यार ये त नंढो आहे यार, माना सेकंड ईयर में आहे? न, सेकंड ईयर में, हाणे सेकंड ईयर हाणे त एग्जाम थींदा, क्लियर कयो? एग्जाम न, हाणे एग्जाम थींदा, एग्जाम थींदा इन मंथ। सही, चलो। अच्छा, पोइ माना इहो ॿियनि जा जेके उहे जेको ॿियनि जी जेकी मोहबत इश्क हुया उहे माना कामयाबु हुया या
नाकामयाब हुआ? इश्क मुंहिंजे हिसाब सां त मां जेतिरी ऑब्जर्वेशन Observe कई जेको आहे कयो त त तव्हां इश्क त- नाकाम हुया। नाकाम हुआ? नाकाम हुया। हमेशा नाकाम जे माण्हुनि जी शाइरी सुठी माना निकिरंदी आहे, ईअं छो यार? यार दर्द वो हुननि में हाँ उनमें दर्द भरियल हूंदो आहे। दर्द भरियल हूंदो आहे। सही सही। माना तव्हांखे 6 मंथ थिया आहिनि टिकटॉक आईडी ठाही? जी जी हाँ 6 मंथ थिया 6 मंथ थिया पोइ तव्हां वीडियो कीअं केतिरे टाइम में रखंदा आहियो टिकटॉक? वीडियो त ईअं थींदो आहे त दरअसल त मूंखे जॾहिं टाइम मिलंदो आहे छो त स्टडी बि हले थी, जंहिंमहिल मूंखे टाइम लॻंदो आहे मिलंदो आहे त मां वॉइस ओवर करे वीडियो रखंदो आहियां। मीन्स ईअं न हूंदो आहे हिकिड़ो टाइम पर्पज़ हूंदो आहे त मूंखे हिन ॾींहं ते वीडियो रखिणो आहे त रखिणो आहे, मतिलबु इहा शइ न हूंदी आहे। अंदाज़न महीने में घणा वीडियो रखंदा आहियो? अंदाज़न 6 मंथ थी विया आहिनि, आई थिंक सुठा वीडियो रखिया अथव। हाँ 28 वीडियो रखिया आहिनि। सुठा वीडियो रखिया। हाँ 6 मंथ में। ऐं ॿियो तव्हां त नंढे लाइ खां वठी डायरी में ठाहियो आहे, तव्हां वटि वॾो कॉन्टेंट हूंदो? हा आहे इलाही हा न? हा। अच्छा, ये अॼुकल्ह माण्हू फलाणे मूवी जा के वीडियो जा डायलॉग खणी करे एडिट करे रखनि था त उन्हनि ते एॾा व्यूज़ था अचनि। साईं जो त पंहिंजो रियल कॉन्टेंट आहे। जेकॾहिं तव्हां इनखे जेको आहे सो जेकॾहिं माना ईअं उथी पियो साईं जो कॉन्टेंट त हिकिड़ो साईं जो सुठो आहे, मां ॾिठो आहे कॉन्टेंट, शाइरी सुठी आहे, तव्हांजी पंहिंजी शाइरी आहे त तव्हांखे जेको आहे सो पैनल्स ते स्पीचिस ते या जेके कल्चर डिपार्टमेंट वारा घुराए सघनि था साईं, माना हिकिड़ो पिक्चर में बिल्कुलु उनखे मतलब ब्रश अप कनि ब्रश शायरी खे, साईं। उनखे- तव्हां बुक बि लिखणु स्टार्ट कयो जी हाँ फ्यूचर में, उहो वरी सॼियूं समेटे तव्हां उहो छपाईंदव त तव्हांजो वैल्यू बि तव्हां क्लेम बि करे था सघो न, कोई बि माना इस्तेमालु करे साईं जो बुक हूंदो त क्लेम करे सघे थो, कॉपीराइट हणी सघे थो न। हा हा इहो आहे। अच्छा, ॿियो तव्हांखे कॾहिं माना मोहबत थी आहे, इश्क थियो आहे या ईअं? न न मूंखे कॾहिं इश्क न आहे। सही ॿुधाइजो। लिकायो था? थियो हूंदो थियो यार। नालो वग़ैरह न पुछा कंदा? थियो आहे। थियो आहे। पकड़ा गया। असांखे ख़बर हुई त एॾी शाइरी माना उहो ई कंदो आहे, उहो ई कंदो आहे, माना उन जो आह निकिरंदी आहे वॾी यार, दिलि सां साईं जी शाइरी आहे, इन जे करे। ये केतिरी उमिरि में तव्हांखे इहो इश्क वग़ैरह जा मोहबत जेको? इश्क मूंखे नंढी उमिरि खां त न हुयो, मतिलबु साल खनि थी वियो आहे। अच्छा, एॾो फ्रेश इश्क आहे तव्हां? फ्रेश इश्क न पोइ अच्छा यार, साल त थोरो टाइम आहे। थोरो टाइम आहे, सफ़ा थोरो टाइम आहे। सही सही। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त इहा जेका मिजाजी इश्क आहे, जी हाँ उनजी कैफ़ियत तव्हां पंहिंजे शेरनि में ॿुधायो था, जी जी। सही आहे? उहा कैफ़ियत सवली सिंधी में ॿुधायो त उहा कैफ़ियत कीअं थींदी आहे, क्रश थींदो आहे कंहिंजे मथां? अच्छा, मुंहिंजे हिसाब सां त अगरि क्रश जी ॻाल्हि था कयो त तव्हांजो इश्क ज़रूरी न आहे त छोकिरीअ सां ई थिए। इश्क मुंहिंजे हिसाब सां त वरी ॿी शइ थी वेंदी। कहिड़ी? अने उहा एक्सप्लेन कयो, माण्हू ऑडियंस त अलाए छा सम्झंदी। हा न इश्क ईअं आहे त ऑडियंस वरी छोकिरनि जे इश्क ईअं आहे त तव्हांजो कंहिं बि शइ सां थी सघे थो। छोरे पास बि कंदा अने इश्क तव्हांजो कंहिं बि शइ कंहिंसां बि थी थो सघे। कंहिं बि शइ सां या कंहिं लिविंग थिंग सां? अब नॉन लिविंग थिंग सां बि थी सघे थो तव्हांजो, मतिलबु अगरि कंहिं शइ सां तव्हांजी अटैचमेंट थी वञे, उहा शइ तव्हांजी काॾे वञे थी हली। अच्छा, समटाइम ईअं थींदो आहे त तव्हांजा जेके प्यारा हूंदा आहिनि उहे गुज़ारे वेंदा आहिनि, त उन्हनि जी जेकी शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि सां तव्हांखे प्यारु थी वेंदो आहे, त सम्झो नॉन लिविंग थिंग्स सां बि तव्हांजो हिकिड़ी अटैचमेंट थी वेंदी। अच्छा, सही, ईअं था चओ। हा इहो माना इश्क आहे, अटैचमेंट माना इश्क आहे। न न अटैचमेंट तव्हां जो चयो आहे न कंहिंसां बि अटैचमेंट थी सघे, इश्क आहे, अटैचमेंट आहे। अटैचमेंट वरी ॿी शइ थी वई, मतिलबु ईअं आहे त अगरि जंहिंसां तव्हांजी अटैचमेंट थी वञे त इश्क बि आहे। यार, मोहबत वरी छा आहे? मूंखे लॻे थो तव्हां जेको असां मिजाजी इश्क जी ॻाल्हि था कयूं न, जी जी हा तव्हां हुन खां थोरो मतिलबु भॼी रहिया आहियो। होॾे अचो त हुनखे असां डिस्कस था कयूं। असां हुन मां निकिरी आया आहियूं, असां बि। मां बि निकिरी आहियां। नाकाम बाबा, वन साइड असां नाकाम आशिक, मियां नाकाम आशिक। साईं त मैरिड आहे, मैरिड का आवाज़ मार वन साइडेड रहियो या हिकिड़ो कीअं हूंदो आहे त मतिलबु हिकिड़ो वन साइडेड रहंदो आहे, मतिलबु हिकिड़ो वरी हूंदो आहे पर मिलंदो न आहे। हर कंहिंसां ईअं थियो आहे पंहिंजे, माना तव्हां जीअं एज आहे, हिन में एज में मूंखे बि माना शख्स पसंदि आया। ज़्यादातर नाकाम आशिक ई हूंदा आहिनि। अच्छा हा, ज़्यादा जेके चाहींदा आहिनि उहो न मिलंदो आहे उन्हनि खे। इहो त आहे, पर ॿिया सभु मिली वेंदा आहिनि उन्हनि खे। अच्छा, मसलो ॾुखियो इहो हूंदो आहे त माना हो बि तव्हांखे पसंदि करे, तव्हां बि पसंदि कयो, पोइ अॻिते हली उहा शइ न ठहे, माना उहा टुटी पए, माना अॻिते हली न सघे उहो, त उन में ॾाढी ॾुखाइप थींदी आहे। अञा हिकिड़ो हूंदो आहे न, हिकु साइड वन साइडेड हूंदा था, ॻाल्हायो था,
इश्क बि थी वियो आहे, हा हुनखे न थियो आहे, तव्हां सां ॻाल्हाए थी, तव्हां ॿुधायो अथव इश्क थी वियो आहे, हाणे अॻिते हिन ॻाल्हि यकतरफ़ा सॉरी सॉरी हा उन ते याद आगे आयो नहीं होगा। साईं जो जेको यहाँ पे ब्रेक। शेर हुयो हा उनमें यकतरफ़ा इश्क जी ॻाल्हि पिया कनि त अच्छा। यकतरफ़ा इश्क में हीअं थींदो इहो आहे। टिकटॉक ते ॾिठो? हा टिकटॉक सर फरमाइजो सर। अच्छा, यकतरफ़ा इश्क में कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त तव्हां अॻिले खे लफ़्ज़ अॻिले खे एक्सप्लेन बि कंदा आहियो पर अॻिलो तव्हांजा लफ़्ज़ न आहे सम्झी सघंदो, ठीकु आहे। त हुन ते मुंहिंजो शेर आहे त उसने किया मेरे लफ्ज़ों का मुताला इतना जल्दी, उसने किया मेरे लफ्ज़ों का मुताला इतना जल्दी, इसलिए तो हाथ से मफ़हूम निकल गए। अच्छा, मुताला ऐं मफ़हूम जी माना त ॿुधायो। अच्छा, मुताला ईअं आहे त मतिलबु हुन मुंहिंजे मुताले माना स्टडी। हा, हुन मुंहिंजे लफ़्ज़नि खे स्टडी एॾो जल्दी कयो त हुनजी माना ई हली वई असली लफ़्ज़नि जी, मतिलबु पोइ असली मीनिंग ताईं न पहुची सघियो। अरे मतलब उन मफ़हूम तकड़ो ॾिठो, तकड़ो ॾिठो, हा मतलब जल्दी ॿुधाई, जल्दी ॿुधी, मतिलबु सोची न त हुनजे पोयां डेप्थ छा आहे। हा डेप्थ आहे। माना तव्हांजी जेकी शाइरी आहे उहो जेके जंहिंजा दिलि टुटल हुजनि ऐं इश्क पूरा न थियल हुजनि उहे ॿुधनि। न न मोटिवेशन बि तव्हां ठाहींदा आहियो शाइरी? हा मोटिवेशन बि आहे, मुस्तक़बिल जी शाइरी ठाहींदा आहियो? मुस्तक़बिल जी बि ठाती आहे। मोटिवेशन त मोटिवेशन मूंखे ज़्यादातर ईअं हूंदो आहे, मतिलबु हाणे खां वठी मतिलबु कुझु ॾींहंनि खां मां ईअं सोचो त मुंहिंजी शाइरी ॿुधी कंहिंखे ॾुख न थिए, मतिलबु न हिकिड़ो ॾुखायल माण्हू आहे अवल में, वरी मुंहिंजी शाइरी अची वञेसि त मतिलबु अञा ताईं अखियुनि में ॻोढ़ा अची वञनि से तव्हांजी शाइरी त ॻोढ़नि वारी ई आहे, उहा कुझु आदत वग़ैरह त नथी थिए। साईं आस्ते आस्ते थोरो पॉलिश करे थो, आहिस्ता आहिस्ता। अच्छा माना प्रोसेस में आहे। प्रोसेस में त थोरो अञा माना थधी हुजे, घणी गहरी न हुजे, थोरो मथा शिरे ते हुजे, मतिलबु थधी एंड मतिलबु अॻिलो अगरि को हाराइजी वञे त मुंहिंजी शाइरी ॿुधी हुनखे मोटिवेशन मिले, मतिलबु इहा कोशिशि आहे मुंहिंजी। सही। हा मूंखे हाणे तव्हां इहो ॿुधायो जी हा त इश्क हूंदो आहे जेको असां इश्क ते ज़्यादा ॻाल्हाईंदासीं छो जो तव्हांजी शाइरी जी नॉलेज त इहा आहे जी जी हा ऐं ऑडियंस जो बि फेवरेट टॉपिक आहे इश्क। हा यकतरफ़ा इश्क। सही आहे। यकतरफ़ा इश्क ही फेवरेट टॉपिक आहे या इश्क फेवरेट टॉपिक आहे? इश्क आहे त यकतरफ़ा त सर्कमस्टेंसेस ज़िंदगी। अच्छा हा हा त उन में मुंहिंजो इहो क्वेश्चन आहे, हिकिड़ो हूंदो आहे इश्क तबा मूंखे इश्क आहे, मूंखे हुन सां प्यार आहे, ठीकु आहे, मूंखे उहा शइ खपे, उहो महबूब मूंखे खपे। ॿियो हूंदी आहे लस्ट। लस्ट सम्झो था न, अंग्रेजी जो लफ़्ज़ आहे, यानी कि जिस्मानी तलब। जी हा सम्झां थो। उहा सिर्फ़ु उन हद ताईं हूंदी आहे। त मूंखे इहो ॿुधायो त इन्हनि ॿिन्ही में तव्हांजी नज़र में फ़र्क़ु छा आहे? हक़ीक़ी जेको तव्हां इश्क, हक़ीक़ी न, हक़ीक़ी अलॻि टर्म थी वियो, न रूहानी न, जेको तव्हां जाई वारो इश्क था कयो औरत सां, ऐं हिकिड़ी लस्ट आहे तव्हां सम्झूं था औरत लाइ, त उन में फ़र्क़ु छा आहे? तव्हां कीअं ॿुधाए सघंदव त उन में ॿिन्ही में फ़र्क़ु आहे? मुंहिंजे हिसाब सां त इश्क जो मतिलबु जेको तव्हांजो लस्ट खां को बि तालुक़ु न आहे। इश्क हिकिड़ी ॿी शइ आहे। न मतिलबु हिकिड़ा मां तव्हांखे मिसाल हा हा त हिकिड़ा छोकिरा हूंदा आहिनि उन्हनि खे इश्क थींदो आहे की माईअ सां, हा त उहे चवंदा आहिनि त अगरि न बि अचे थी हथु, ठीकु आहे, हासिल न बि कयूं था, अगरि उहो मूंखे पसंदि नथी करे, मूंखे हुन सां एॾो इश्क आहे जो मां हुनखे छॾे ॾिनो, मां चयुमि बसि जा सिमरन जी ले अपनी ज़िंदगी। सही आहे। हिकिड़ो वरी अहिड़ो हूंदो आहे अमरा जेको चवंदो आहे मूंखे तोसां इश्क आहे, मां तोसां अगवा करे बि तोखे शादी कंदुमि। इहे केस ज़बरदस्ती इश्क वारो इश्क, त इहो लस्ट आहे। अहिड़े नमूने सां तव्हांजी नज़र में लस्ट ऐं हिन में तव्हां कीअं ॿुधाईंदव फ़र्क़ु? मुंहिंजे हिसाब सां त जीअं तव्हां ई ॻाल्हि कई त मतिलबु जेको इश्क आहे त हुन में ईअं न हूंदो आहे त महबूब जो मिलणु लाज़मी आहे। मतिलबु इश्क में ईअं न हूंदो आहे त महबूब मिले लाज़मी, हा न। इश्क तव्हांजो अधूरो थिए छा बि थिए, इश्क इश्क ई हूंदो आहे। बाक़ी अगरि तव्हांखे लज़त आहे, मतिलबु तव्हांखे उन छोकिरीअ सां मिलणो आहे, तव्हां चओ था त मतिलबु छा बि थी वञे मूंखे मिले त इहा ई छोकिरी मिले, त इहो इश्क न आहे मुंहिंजे हिसाब सां। इहा हिकु ॿी शइ थी वई। सही। मतिलबु तव्हांजी नज़र में लस्ट ऐं हिन में फ़र्क़ु इहो आहे, असली इश्क में असली इश्क में इहो फ़र्क़ु आहे। अच्छा, इहो ॿियो हिकिड़ो सुवालु हुयो, तव्हां जेको साल थियो आहे तव्हांखे, माना इहो तव्हांजो जेको आहे सो जेको इश्क थियो, मोहबत आहे, उहो कामयाबु न थी सघी, उहो ॿुधायो जॾहिं माना उहो केतिरो रिलेशन केतिरो टाइम हलियो तव्हांजो? इश्क मुंहिंजो अञा मतिलबु नाकाम न आहे थियो, हले थो अञा। हले थो? हा हा आसरो आहे, आसरो आहे। अलाए चयो जो त मां साल थी वियो। न मां नाकाम न आहियां आशिक़। न पोइ साल जो चयो त थी वियो आहे। अच्छा, मां चयुमि त साल मतिलबु जॾहिं मूंखे इश्क थियो न, साल थी वियो आहे हुन इश्क थी। अच्छा, माना रिलेशन में आयो। हा सही सही। अच्छा, रिलेशन माना मीटिंग तव्हांजी हले थी? जी जी हा मीटिंग हले। अच्छा, माना जॾहिं माना तव्हां टिप्स वठूं साईं,
हाँ ना असां हाणे छा सॉरी शादीशुदा आहे नो एंट्री आ रहा है एंट्री क्लोज आहे चङो थियो केरी पे करे न न मतलब पादर में मां सिखल आहियां न हां तो तुंहिंजे लाइ मां जो कम न थे यार हां थे यार अच्छा मूंखे थैंक यू अच्छा मां इहो जाम पहिरियां जॾहिं तव्हां रिलेशन में न हुयो ऐं पोइ जीअं रिलेशन में आयो त कीअं माना कीअं तव्हां ॾींहं कीअं गुज़रिया माना छा महसूस पियो थिए माना इहो फ़र्क़ु छा हुयो त मुंहिंजे हिसाब सां त इश्क करणु ग़लति शइ न आहे न कीअं चयो मतिलबु न मां इहो चयो फ़र्क़ु मां चयुमि त रिलेशन में कहिड़ो डिफरेंस तव्हांखे आयो मुंहिंजे हिसाब सां त अगरि तव्हांजो इश्क सही जॻह ते थी थो वञे मतिलबु हिकिड़ो तव्हां अहिड़ो पार्टनर चूज़ था कयो जेको तव्हांजे लाइ परफेक्ट आहे हा न त पोइ ख़बर कीअं पए त परफेक्ट आहे पर परफेक्ट ईअं अच्छा तव्हांखे ख़बर कीअं पए थो परफेक्ट आहे हा मुंहिंजे हिसाब सां त अंडरस्टैंडिंग तव्हांजी मिलंदी हुजे हुन सां ठीकु आहे ऐं ॿियो मुंहिंजे हिसाब सां त तव्हांखे असांखे हीअं ख़बर पइजी सघे थी मतिलबु हिक ॿिए खे रिस्पॉन्स ॾियनि हिक ॿिए खे सम्झनि मिसाल त हो बि चवणु वठे तव्हां बि मतिलबु चवणु वठो वठो इहो ई था चओ न ॿियो को आहे अहिड़ो ॻाल्हि अॼोका ईअं आहिनि न ॾिसो था न अॼोका आशिक़ ईअं आहिनि मतिलबु उन्हनि खे अगरि 2 मिंट बि रिप्लाई न मिलियो न मतिलबु अलाए छा सम्झी सघो था तव्हां मीन्स रिप्लाई हो वग़ैरह मतिलबु असांजे इश्क में कुझु अहिड़ो न आहे अच्छा इहो अगरि असां इहो रिप्लाई माना रिप्लाई लेट अचे त को प्रॉब्लम न आहे न अगरि तव्हांजो इश्क न मतिलबु न असांजे मुंहिंजे इश्क में ईअं थींदो आहे त मां 2 महीना न ॻाल्हायां न इश्क उहो ई हूंदो मतिलबु तव्हां इनसिक्योर न थींदा आहियो इनसिक्योर मां न हूंदो आहियां मतिलबु यार ॿियनि सां ॻाल्हाईंदी हूंदी न इहा शइ इहा सुठी शइ आहे मतिलबु बंदो इनसिक्योर न आहे हा त उहो असली माना सुठो इश्क आहे हुनजो तहे दिलि सां इश्क थो करे अच्छा इहा को मिसाल हिकु ॾींहुं रिप्लाई न ॾिए त उहा छोकिरी छॾे वञे त उहो माना कीअं माना उहो रॉन्ग नंबर आहे या राइट नंबर आहे रॉन्ग नंबर आहे जेकी छोकिरी तव्हांखे हिकु ॾींहुं रिप्लाई सां छॾे थी वञे त अॻिते छा निभाईंदी यार इहो माना पास्ट में ईअं हिकु ॿ ईअं मूंखे छॾे वई यार मां रिप्लाई न ॾियां त ख़बर अथई मसरूफ़ करे थी वेंदा आहियूं त अहिड़े हिसाब सां अच्छा तव्हांजो हिकिड़ो शेर आहे जी हा हिते मां लिखी रखियो आहे हुनजो स्क्रीनशॉट कढी रखियो आहे हा ठीकु आहे सही आहे मूंखे इहो ॿुधायो तव्हांजो शेर हाणे मां पढ़ां थो जी जी वो जो बात कह ना सका वो बात रह गई तेरी समझ से दूर हर बात रह गई ठीकु आहे मूंखे तव्हां उहो ॻाल्हि ॿुधायो इहो ॿुधायो त उहा ॻाल्हि छो रहिजी वई तव्हांजो बैलेंस ख़तम थी वियो या वाईफाई बंदि थी मतलब जेन्युइन मजाक करो त उहा ॻाल्हि रहिजी छो वई अच्छा ईअं त कॾहिं कॾहिं असां वन साइड यकतरफ़ा प्यार जी ॻाल्हि थो कयां कॾहिं कॾहिं न त असां कंहिंसां यकतरफ़ा प्यार कंदा आहियूं ठीकु आहे त शइ असांजे हथनि मां हली वेंदी आहे पर असां हुनखे ईअं न ॿुधाए सघंदा आहियूं त मां तोसां मोहबत कंदो हुयुमि ठीकु आहे त मतिलबु उनखे हिकिड़ी मयार थो ॾिए त वो जो बात कह ना सघा वो बात रह गई मतिलबु जेकी ॻाल्हि मां चई न सघियसि उहा ॻाल्हि रहिजी वई मतिलबु मां चई न सघियमि तेरी समझ से दूर हर बात रह गई जेकी ॻाल्हि तोखे सम्झ में अचे या उहा ॻाल्हि रहिजी वई मतिलबु उनखे चए थो त मतिलबु मां उहा शइ न बयानु करे सघियसि मतिलबु तोसां मोहबत हुई उहा शइ न बयानु करे सघियसि अच्छा जी मतिलबु तव्हां पंहिंजो हुनखे सम्झो था फॉल्ट या हुनजो फॉल्ट था सम्झो था उहो न सम्झी सघी अच्छा त मां हिते पंहिंजो फॉल्ट थो सम्झां अच्छा माना तव्हां उहो छो न चई सघियो तव्हां शाये हुयव या मतिलबु तव्हांखे लफ़्ज़ न पिया मिलनि कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त जंहिं छोकिरीअ सां तव्हांजो लव थी वेंदो आहे तव्हां हुनजे क़ाबिल न हूंदा आहियो मतिलबु ईअं हाइट या न हाइट न ठीकु आहे अॼुकल्ह त पैसे जो बि हले थो मीन्स अबाउट त मतिलबु हो अमीर हुजे या तव्हां ग़रीब हुजो या अबाउट लुकिंग थी सघे थो या तव्हां सफ़ा चट हुजो छोकिरी बाइका ते हसीन हुजे हा थी सघे थो केतिरो माना फाइनेंशियल केतिरा माना मंथली केतिरी हुजे सैलरी त एतिरी हुजे जो घर हली वञे अंदाज़न ईअं हुजे हिन दौर में जेतिरी सैलरी आई ओतिरी कम आहे
अच्छा जी शुक्र नाहे माण्हुनि खे हा शुक्र जी ॻाल्हि बि आहे बट मां त चवंदो महिनती हुजे न छोकिरो जेको माना स्किल हुजेसि ऐं किथे बि कमु करे सघे ऐं कमाईंदड़ हुजे त सुठो छोकिरो आहे हा महिनत वारो हुजे इहा ॻाल्हि बाक़ी 100% सही था चओ। मां यकीन कयो मां अहिड़ा ॾिठा आहिनि 3-4 लख सैलरी आहे गवर्नमेंट एम्प्लॉय आहे उहे पोइ महीने आख़िर में कंहिंखां माना ॿारो कंदा आहिनि ओधर जी पहिरीं ते हाणे जेको 3 लाख वारो बि ओधर वठे ऐं कंहिंजी 15,000 सैलरी आहे उहो बि आराम सां सुकून सां घर में माना उनजो बि घर हलियो थो वञे हली थो वञे मतलब एतिरी सैलरी हुजण जे बावजूद भी अगर उधर तो घुरे हा मसलो आहे त तव्हां जेके आहिनि जेके महांगी माना तव्हां पंहिंजे हिकिड़ो लाइफ स्टाइल अहिड़ो रखियो आहे जो 3 लाख बि नथा पूरा थियनि अचे थो न हुन खां वधीक छो त हिन दौर में जेको मुश्किल आहे न त ग़रीब लाइ बि न आहे अमीर लाइ मिडिल क्लास लाइ आहे छो त मिडिल क्लास चवंदो पायां बि सुठो खावां बि सुठो हिन खे ओतिरो पैसो बि न हूंदो ग़रीब खे जेतिरा पैसा हूंदा ओतिरे में हुनजो गुज़र थी वेंदो हूंदो हुन वटि ख़्वाहिशूं न हूंदियूं एॾियूं ख़्वाहिशूं इहे शयूं अच्छा मां इहो चवंदो आहियां त माना अगरि तव्हां छत हुजे 3 वक़्त तव्हां माना मानी माना तव्हां 3 वक़्त खाई सघो ऐं गोश्त वग़ैरह ऐं कपिड़ा जेके आहिनि त साफ़ पाए सघो मां चवंदो इहा जेको आहे माना इहे बेसिक शयूं पूरियूं थियूं थियनि इहा वॾी ॻाल्हि इहा वॾी ॻाल्हि आहे बाक़ी रही ॻाल्हि ॿारनि जी एजुकेशन जी त गवर्नमेंट स्कूल आहिनि मैट्रिक ताईं फ्री आहे जी सेफ वारा आया आहिनि उहे बुक्स बि तव्हांखे ऑक्सफोर्ड जा जेके आहिनि त उहे 7-8,000 जा उहे तव्हांखे बुक्स फ्री था मिलंदा ऐं तव्हांखे इवन जेको आहे यूनिफॉर्म बि तव्हांखे मिले थो जेकर तव्हां अफोर्ड नथा कयो यूनिफॉर्म बि तव्हांखे गवर्नमेंट वारा उहे तव्हांखे ॾियनि था मैट्रिक ताईं फ्री एजुकेशन आहे ऐं उन खां पोइ बि फर्स्ट ईयर इंटर बि शायदि साल जी फीस आहे न ॿी न आहे मंथली साल जी फीस आहे त तव्हां हिकिड़ो माना इंटरमीडिएट कॉलेज ताईं तव्हां फ्री एजुकेशन माना हिकिड़ो ॾेई था सघो जेको घणो वज़न आहे उहो मतिलबु त इहे जेके बेसिक शयूं इहे पूरियूं थियनि त इहा माना हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे माण्हुनि लाइ इहा पूरी थिए त मिसाल तौर माण्हू जीअं तव्हां मेंशन कयो हाणे के माण्हू आहिनि घटि सैलरी में बि मैनेज करे हा के न आहिनि करे सघंदा 3 लख वारा बि उहे वरी लाइफ स्टाइल अहिड़ो रखंदा न आहिनि करे सघंदा त मतिलबु अगरि असांखे कंहिं छोकिरी सां इश्क थो थिए सही आहे फ्री ॻाल्हि उन्हनि में बि ओॾे ई खणी आयो ठीकु आहे त उन्हनि में बि छोकिरनि में बि त सोच फ़र्क़ु हूंदो आहे के चवंदा आहिनि भाउ अहिड़ो मुर्गो फासायां जेको माना अमीर मुर्गो मुर्गो करे सही चवंदा न ईअं ॾिसंदी सिर्फ़ फाइनेंशियल उनजी पोजीशन उनजी बेसिस ते उन सां करण जी कोशिशि कंदी इहो बकरी चई छॾियो हाणे ईद बि अचे थी उन्हनि में बि त फ़र्क़ु आहे न पोइ उनमें कीअं ख़बर पवे त हे छोकिरी सही आहे जीअं तव्हां कोन ॻाल्हि कई पार्टनर चूज़ करण जी त उनमें कीअं ख़बर पवंदी हिन छोकिरी जी सोच सही आहे हिन छोकिरी जी सोच जेका आहे सा फुज़ूल ख़र्ची वारी आहे उहो कीअं ख़बर पवंदी उहो त मतिलबु जेको आहे न मुंहिंजे हिसाब सां त तव्हां छोकिरीअ में ऑब्जर्वेशन उहो त जॾहिं हुन छोकिरी सां साईं हाल वाल कंदो त पोइ ख़बर पवंदी अच्छा उहो डेमो साईं अहिड़े हिसाब सां अच्छा मूंखे ईअं थो लॻे त तव्हां स्टेटस चेक करे बि तव्हां मैरिज कयो मिसाल हाणे तव्हां मतिलबु हिकिड़ा मिडिल क्लास आहियो ऐं छोकिरी अमीर खानदान जी आहे या एलीट जी आहे त उहा तव्हां सां माना न रही सघे हुनजा माना हिकिड़ो उहा गाॾी में अचण वञ तव्हां वटि गाॾी बि न आहे पटवानी बाइक आहे त पोइ इहे न थी सघंदो न एयर कंडीशन आहे गाॾी में घर में उहो न थी सघंदो त हिकिड़ो माना तव्हां स्टेटस बि माना सेम हुजे त तव्हां उते कयो त छो इलाही छोकिरियूं इलाही फैमिलियूं सुठियूं सेम स्टेटस कोई बि न चवंदो मतिलबु घटि माण्हू ईअं जे घटि माण्हू चवंदा त मां जेको मौजूदा स्टेटस आहे मुंहिंजो उन खां मां हेठि वञा हेठि वञा मथे अञा चाहींदा बड़े एॾो बि न हुजे फ़र्क़ु मतिलबु घणो फ़र्क़ु न हुजे माना स्टेटस सेम हुजे त थी वञे छो जो इलाही फैमिलीज़ आहिनि सो इहे बि हूंदियूं ॿियो वरी इहो आहे त अगरि तव्हां माना छोकिरी तव्हांखे पसंदि करे थी छोकिरो छोकिरी खे पसंदि करे थो त इहा बि आहे पसंदि बि हुजे ईअं न त माना हिकिड़ो बिना उहा त नंबर 1 शइ उहा त पहिरीं शइ आहे सॼी ज़िंदगी गुज़ारणी आहे त उहो हिकिड़ो मेन शइ आहे न त ईअं चवंदी मां त छा समझी शादी की छा निकिते तुम क्या निकले क्यों तुम क्या निकले इहो आहे
अच्छा तव्हां टिकटॉक ते सिर्फ़ अपलोड कंदा आहियो वीडियोस या ॿियनि बि अकाउंट्स ते अथव? हाँ टिकटॉक ते Instagram? हाँ इंस्टाग्राम ते इंस्टा ते बि कंदा हाँ आहियो? जी जी इंस्टा ते ऐं इंस्टा ते कीअं रेस्पॉन्स आहे 6 मतलब एज अगर मां कंपेयर कयां उन खां टिकटॉक खां त इंस्टा ते घणो रिस्पॉन्स आहे इंस्टा ते कीअं एवरेज घणा व्यूज़ ईंदा? एवरेज इंस्टा ते मुंहिंजे अची वेंदा आहिनि मीन्स 1000 व्यूज़ अची वेंदा 1000 व्यूज़? हाँ 1000 त सुठा व्यूज़ हुआ यार। अच्छा जी जी इंस्टाग्राम ते सुठो रेस्पॉन्स आहे। सुठो मां likes सम्झां अची पियो वेंदा टिकटॉक ते घणा व्यूज़ था मिलनि। न टिकटॉक ते आई थिंक एॾा रेस्पॉन्स माना सही आहे टिकटॉक ते बट उहो इंस्टा जो ॿुधाई न 1000 त माना उहो उते घणो रेस्पॉन्स आहे। अच्छा हाँ। ऐं उन खां असांजे तजुर्बे में इंस्टा ते घटि था अचनि पर साईं तजुर्बे में हा न न उहो वरी इहो तव्हां वरी हुन ते कंसिस्टेंट थी थिए न जिते काथे अपलोड कयो को न को चढ़ी वेंदो तव्हांजो वीडियो कंसिस्टेंसी ते आहे। अच्छा हिन शाइरी जेको आहे तव्हांजो इहो टैलेंट आहे शाइरी जो उहो कंहिंखे ॿुधंदा आहियो शाइरी में पोइट्री में? हाँ शाइरी में मां ॿुधंदो आहियां परवीन शाकिर खे ॿुधंदो आहियां एंड इमदाद हुसैनी साहब खे ॿुधंदो आहियां मां शेख अयाज़ खे ॿुधंदो आहियां एंड इलाही शाइर आहिनि कतील शाफ़ी जन खे ॿुधंदो आहियां इलाही शाइरनि खे ॿुधंदो आहियां। अच्छा शेख अयाज़ जी ॻाल्हि था कयूं जी छो जो उहो बि इश्क वारी शाइरी कंदो आहे पर कॾहिं कॾहिं हुनजी शाइरी ॾाढी कंट्रोवर्शियल हूंदी आहे जी जी ऐं हुन में बॉडी पार्ट्स जो ज़िक्र बि हूंदो आहे। सही सही शेख अयाज़ जी शाइरी में जी सही आहे। कंहिंजो हूंदो आहे बॉडी पार्ट्स कहिड़ा अंडर बॉडी पार्ट्स? अंडर मतलब बॉडी पार्ट्स जेके भाई जा हूंदा आहिनि अच्छा भाई जा उहे हुन में शाइरी में हूंदा आहिनि। शायरी को ॿुधाए अहिड़ो कुझु मूंखे यादि नथो अचे त ऑडियंस पाण वञी चेक करे सघे थी उहो तव्हांखे मिली वेंदा शेख अयाज़ जी रोमानवी शाइरी त उन में उहो काफ़ी शइ हूंदी आहे शेख अयाज़ जी शाइरी। हा हा माण्हू इहो खुली करे लिखंदा आहिनि। हिकिड़ो सिंधी किताब बि हुयो इहो हुनजो नालो बि सिंधी जो ओघड़ अलाए छा ईअं कोई नालो हुयसि तव्हां यादि आहे छा नालो हुयसि? उघाड़ो जिस्म अलाए कीअं कुझु इहो हुयसि सिंधी सिंधी राइटर आहे हुन मां टाइटल ई अहिड़ो कुझु माना ॾिनो हुयो। हाँ ईअं त इलाही किताब आहे न एक्सट्रीम बि हली ईंदा आहिनि माना हिकिड़ो खुली करे उहो माना लाइन न ॾींदा आहिनि चवंदा आहिनि त माण्हू जेकी दिलि आहे सो वरी सेंसर न कंदा चवण जो मक़सदु इहो। मुंहिंजो सवाल 18+ थी वियो न इहो त उहे ई ख़रीद कंदा पर बुक्स जे ॿाहिरां त न लिखियलु हूंदो आहे 18+ जा उहे त पिया सेल थींदा आहिनि कोई बि वठी थो सघे। हा कोई बि वठी थो सघे जंहिंखे सिंधी हर कोई शाइरी त न सम्झ मिसाल तौर ॿार खणे थो त हुनखे सिंधी जा लफ़्ज़ हा इहो आहे उहो यार माना मैट्रिक इंटर वारो माना उहो सही तरीक़े सां सिंधी माना पढ़ी वेंदो। हाणे मां उहे शेख अयाज़ जी हिकिड़ी लाइन खे यादि अचे थी हा पॉडकास्ट न न चओ छाती आहे तुंहिंजी आती आती छाती आहे तुंहिंजी आती आती हाथी हाथी आती 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 माना आती माना नरम। अच्छा सिंधी लफ़्ज़ आहे इहो? हाणे यार ये तुंहिंजी मर्ज़ी आहे कॾहिं पॉडकास्ट मां न कॾहिं न हेठि हूंदो आहे अॻिते ॿी लाइन ॿी लाइन यादि न आहे मूंखे तव्हांखे यादि मूंखे बि न यादि अच्छा। मतलब न मां दरअसल शेख अयाज़ खे इश्क ते ई ॿुधंदो आहियां। छाती आहे तुंहिंजी आती आती तव्हां जोड़ियोसि कुझु छाती आहे तुंहिंजी आती आती इहो तव्हांखे पढ़ियल अथव इहो शेर? न मुंहिंजो न आहे पढ़ियल न त अहिड़ा बि अथव सिस्टम हूंदा आहिनि इलाही शाइर जेके लिखंदा आहिनि ज़रूरी न यार को अखियुनि ते छाती आहे तुंहिंजी आती आती ॾिसण में तूं लॻंदो आहे घर जो भाती भाती एड करे तव्हां कुझु एड कयोसि न छाती हिन रिलेटेड तूं हिनजे छाती आहे तुंहिंजी आती आती वार तुंहिंजा गाॾी गाॾी न लॻो यार छाती आहे तुंहिंजी आती आती छाती आहे तुंहिंजी आती आती पर छाती आहे तुंहिंजी आली आली मुंहिंजी आई अॻिते कुझु एड कयो सोचो एड कयोसि तव्हां त पोइट्री शाइरी आहे मां त हणी छॾियो मां हेॾा होॾा छाती आहे तुंहिंजी आती लॻे थो शेख अयाज़ थी वञे छाती आहे तुंहिंजी आती आती हा पर मां असलो हाथी आती कहिड़ी आती असांजी त कंदा छाती आहे तुंहिंजी आती आती कहिड़ी आहे तुंहिंजी गाॾी गाॾी न हो वारो सही हो मां आहियां थुलो हाथी हाथी मतलब हुनखे हाथी लाइन बि त ॿुधो न शादी आहे तुंहिंजी आती आती पर मां आहियां थुलो हाथी आती शादी बि थींदी त कंदासीं छा कंदासीं छा हिन में हणो आहे न हिन तव्हां इहो हिन शाइरी खे हिते ब्रेक खणी ड्राए छॾियो शाइरी जो तव्हां जेको स्ट्रक्चर आहे उहो ड्राए छॾियो ब्रेक खणी छॾियो हिनखे माना आख़िरी मैच करणो चलो ॿियो ॿी का शाइरी शेख अयाज़ जे अलावा छाती आहे तुंहिंजी आती आती
शेख हयात जी भी मूंखे याद अची अचे ऑडियंस सर्च कंदी पाणी वैसे ऐं मुंहिंजे ख़्याल में काफ़ी माण्हू शेख हयात जा फैन बि थी अच्छा मां इहो जेकर ॿियो को हिन लाइन खे ऐड करण थो चाहे त हिन में ऐड करे सघे थो कमेंट में कमेंट छाती आहे तुंहिंजी आती आती ऐं ॿी लाइन करे ऐड करे ॾेई था सघो कमेंट में ॾेई था सघो अच्छा तव्हांजो अॻिते छा आहे प्लान माना हिन पोइट्री खे काॾे खणी वेंदो छा एजुकेशन बि तव्हांजी हले थी हा एजुकेशन ऐं सोशल मीडिया ते कमु कयो था अॻिते मतिलबु हिनखे तव्हां छा सोचियो आहे पर हिन अॻिते मतिलबु सोचो त इलाही कुझु आहे छा सोचियो अथई मतिलबु ईअं सोचो आहे त 10 साल खां पोइ पॉडकास्ट माना ॾिसंदव त पोइ अलाए किथे हूंदो त उहे थी बि सघे थो उन शइ ते मथां पहुची वञो न असां यार इहो आती आती मूंखे हिकिड़ी 10 साल खां पोइ पॉडकास्ट हुन में आती आती ते ज़हन में फासी पई आहे हिकिड़ी ॻाल्हि कहिड़ी हिन ते कंटिन्यू करणु अची वियो आहे माना जेका आहे न हा उहा इहा न आहे आती आती यानी कि ईगर जीअं चइबो आहे न माना अच्छा ईगर ईगर अंग्रेजी जो लफ़्ज़ आहे माना उतावलो हुजे कोई उतावलो हा उतावलो सिंधी लफ़्ज़ आहे न उर्दू माना तुंहिंजी शादी सिंधी चवण जी अचु हा सही सही अदा आहे थोरो उतावलो खे सिंधी में छा चइबो मुंहिंजे हिसाब सां बेताब हा बेचैन हुजे त हा मूंखे इहा शइ खपे हा। माना शादी खुलियल आहे मुंहिंजी अब ये हिनजी इहा माने अथव आती आती मां वरी ॿी सम्झियो हिनखे तव्हां कमेंट में लिखिजो हिनखे कंटिन्यू कजो अच्छा तव्हां ॿुधायो कुझु माना अॻिते तव्हांजो छा आहे हिन प्लान अॻिते त मतिलबु जॾहिं मां अकाउंट ठातो त मुंहिंजो इहो मेन पर्पज़ न हो त मां फेमस थियां मतिलबु ईअं न हो त मां फेमस थियण लाइ का शाइरी शुरू कई त मतिलबु फेमस थियां ईअं न मूंखे सिर्फ़ु हिकु शइ सुठी लॻंदी त मां माण्हुनि जे एहसासनि खे लफ़्ज़ ॾींदो सही अच्छा जेके तव्हां शाइरी लिखी आहे ये माण्हू ॿुधंदा त शाइरी फेमस ई थींदो न माण्हुनि जे माना हिकिड़ो ज़हन में ईंदो या ॿुधंदा फेमस ऑलरेडी कंपलसरी आहे जॾहिं तव्हां कंहिंजे मतिलबु ॾिसो न हमेशह मुंहिंजे हिसाब सां शाइरी छा आहे नज़र में अगरि केरु अॻिलो पढ़े न त उनखे ईअं लॻे त हीअ मुंहिंजी स्टोरी लिखियलु आहे मतिलबु जेको अॻिलो पढ़ण वारो ऑडियंस तव्हांजी शाइरी पढ़े उनखे ईअं लॻे त हा हे जेको लिखे थो मुंहिंजी फीलिंग्स थो लिखे हीअ मुंहिंजी स्टोरी आहे त पोइ हितां त हाणे अॻिले खे जॾहिं वणंदी शाइरी त सम्झो फेमस ई बट मुंहिंजो मेन पर्पज़ इहो न आहे त मां को अकाउंट पंहिंजो फेमस थियण लाइ खोलियो आहे मतिलबु फेमस थियां मां इट्स राइट बुक्स लिखंदो अॻिते हली पोइट्री जा शाइरी हा अलर्ट साहब खे मिली वियो आहे शेख हयात जो आती आती वारो शाइरी या हाणे पूरी मिली वई आहे पूरी तव्हांखे ॿुधाईंदो हूअं शेख हयात जी शाइरी हिकिड़ी शइ ते मां अञा ताईं बीठो आहियां शेख हयात जी शाइरी काफ़ी वल्गर हूंदी आहे काफ़ी जॻहियुनि ते तव्हां काफ़ी वञी उन ते रिसर्च करे सघो था इंटरनेट ते वञी ॾिसी सघो था काफ़ी वल्गैरिटी हूंदी आहे 18+ शाइरी हूंदी आहे 18+ ठीकु आहे भले मां हिते माञा हुनजी ग़लति ॾेई पर हाणे मां हिन गूगल कयो आहे शेर अची वियो आहे पूरो चए थो शेख हयात इरशाद इरशाद तुंहिंजी छाती आती आती नेण बि तुंहिंजा नींढ दाहूं दाहूं तुंहिंजियूं बाहूं प्यार पली थी छो प्यार पली थी छो वराए ॿुधाइजो पोइ साईं सम्झाणी ॿुधाईंदो साईं कोई हा ॿुधाईंदव कोशिश कंदो तुंहिंजी छाती आती आती नेण बि तुंहिंजा नींढ दाहूं दाहूं तुंहिंजियूं बाहूं प्यार पली थी छो ओके शादी 16 लफ़्ज़नि में सम्झायो ऑडियंस खे शादी आहे तुंहिंजी आती आती मतिलबु अगरि सिलिम चएसि थो मतिलबु जेकी तुंहिंजी शादी आहे उहो रेशम आहे मुंहिंजे हिसाब सां जेकी आहे मुलायम आहे वाह वाह त अॻिते चएसि थो तव्हां छा चओ अखियूं नेण शादी आहे तुंहिंजी रेशम वांगुरु हा नेण मींस चए थो जेके अखियूं उहे गहरियूं हूंदियूं मींस तव्हांजी अखियुनि में आहे न गहराई पा अञा त अॻिते छा हुयो दाऊं दाऊं तुंहिंजियूं बाहूं दाऊं दाऊं तुंहिंजियूं बाहूं दाऊं दाऊं तुंहिंजियूं बाहूं दाऊं दाऊं तुंहिंजियूं बाहूं मां तुंहिंजियूं बाहूं सत्य कनि दाऊं थियूं कनि दाऊं थियूं कनि सत्य कनि कुझु न कुझु हूंदो तव्हां छा माना तव्हां शाइर आहियो मुंहिंजे हिसाब सां बि दाऊं करणु सॾु करणु या हुनजो बाहूं हुनखे सत्यूं कनि मींस जेके आहिनि न दाऊं दाऊं तुंहिंजियूं बाहूं मतिलबु हुनजी बाहूं हुनखे सत्यूं कनि आख़िरी कहिड़ो हुयो प्यार पली थी छो हुनखे प्यार पली थी छो मतिलबु हुनखे ईअं चए थो त तूंखे जेको ॾिसे थो मतिलबु हुनखे तूं वणी थी वञे एॾा प्यार मतिलबु छो थी पले तूं वाह 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 सुठो यार सुठी शाइरी आहे यार वल्गर काथे आहे यार केॾो माना सही सां माना ॿुधाए 18+ न आहे यार हर को ॾिजाए तो ऑडियंस खे या मतलब सिंधी लिटरेचर जे हिसाब सां सोचो हिते वेठो हुजे ॿिया अथव ॿिया काफ़ी आहिनि सोचो हिते स्टूडेंट मुंहिंजा वेठा हुजनि 12 साल 18+ अरे 18+ न आहे यार उन मां तूं ते एंड ॿुधाए छॾी
न 18+ अथस शेर। हाँ पर मूंखे हीअ यादि न आहिनि उहे। बस मूंखे लॻे थो अदा तो ई थोरो माना सेंसर करे ॿुधायो। हाँ थोरो सेंसर करे हाँ। ॿुधायो। चलो पोइ बि थोरा कपिड़ा पारायासीं। अच्छा ॿियो तव्हां पॉडकास्ट ॾिसंदा आहियो माना अच्छा हाँ पॉडकास्ट काफ़ी ॾिसंदो कंहिंजा माना उर्दू मीडिया या अमेरिकन या न उर्दू मीडिया ज़मीन से हैदराबाद में इलाही पॉडकास्ट आहिनि। सिंधी बि ॾिसंदा आहियो पॉडकास्ट? हाँ सिंधी पॉडकास्ट कहिड़ा कहिड़ा ॾिसंदा आहियो? सिंधी पॉडकास्ट हाणे रिसेंटली खोलियो अफशीन आर्टिस्ट अथव हिकिड़ी। हाँ कहानी प्रोजेक्ट। हाँ कहानी प्रोजेक्ट साइन टीवी खोलियो। हाँ उहो बि ॾिसंदो न हाणे शुरू कयो आहे इहो। हाँ इहो हैदराबाद में। बाद में शुरू कयो, मां पहिरियां शुरू कयो आहे। अच्छा हाँ बाद में ये शुरू कया एपिसोड ॿिया कहिड़ा ॾिसंदा आहियो? ॿियो त कॾहिं मां ईअं खोले पॉडकास्ट कंहिंजो ॾिठो या न तो आहे। मीडिया अथव 360 चैनल अथव हैदराबाद में, जी, जी। पॉडकास्ट कंदो अथव। अच्छा ॾिठा अथव न? उहो पुराणो आहे शायदि। ठीकु ऐं ॿियो लारकाणे में हिकिड़ो ॿियो आहे एजुकेशनल वीडियो रखंदो आहे, उहो बि पर्ल ऑफ इंडस नाले सां माना हुनजा पॉडकास्ट सीरीज़ आहे पर्ल ऑफ इंडस। जी उहो लारकाणे में उहो कंदो आहे पॉडकास्ट। ऐं ॿियो ईअं चंद ॿ टिनि माना कयो आहे पॉडकास्ट। बाक़ी मां माना लारकाणे में सभिनी खां वधीक पॉडकास्ट कयां अच्छा कंहिं बि माना पॉडकास्ट तक़रीबन 30 प्लस रिसेंटली करे। तव्हां ॾे मां ॾिठो वीडियो त फूडी रियान आयो है न? हा फूडी रियान आयो आहे, उहो आयो, ॾिठो मां तव्हां ॾे। उहो बि आयो। माना लारकाणे में जेको आहे सो मां सभिनी खां वधीक पॉडकास्ट कयां 30 प्लस करे वियो आहियां। पर उहा ॿिया बि आहिनि बट माना मां इलाही कया आहिनि। मुंहिंजो आहे माना त 100 प्लस त कयां मां पॉडकास्ट। जो सिंधी कंटेंट वैसे भी घटि आहे सही ऐं पॉडकास्ट बि घटि था कनि माण्हू। ऐं चंद लारकाना में त सफ़ा घटि आहिनि। लारकाणे में त कंदा आहिनि पर करे करे वरी, पर हूअं बि सिंधी मीडिया आहे त सोशल मीडिया बि आहे त सिंधी कंटेंट हुजे त भलो आहे। सिंधी माण्हू इलाही ॾिसनि, उनखे कंटेंट मिलंदो ॾिसंदा, असांजा सिंधी बि अॻिते वधनि, असांजा सिंधी बि अॻिते वधनि ऐं सिंधी असांखे सब्सक्राइब बि कनि। अच्छा पॉडकास्ट खे एंड था कयूं ऐं लास्ट में कुझु मैसेज जेकॾहिं ॾियणु चाहियो जेके व्यूअर्स ॾिसंदड़ आहिनि त ॿुधाए सघो था। ऐं पोइट्री पोइ लास्ट में पोइट्री जो लास्ट में पोइट्री मां चवणु चाहींदुमि। अगरि कोई मैसेज कुझु ॾियणु चाहियो मैसेज में लास्ट में इहो आहे, आशिकी ते कोई मैसेज न आहे। लास्ट में इहो मैसेज आहे तव्हांखे त हर कंहिंजे साम्हूं खुलियल किताब वांगुरु न पियो। सही आहे, ठीकु आहे न? जेके तव्हांखे पढ़ण जो शौक़ु हुजे न उनखे ॿुधायो हा न। ॾिसो छा हूंदो आहे त जेको मां ऑब्ज़र्वेशन कई आहे त मूंखे शाइरी जे हिसाब सां घणी डिमोटिवेशन मिली आहे घर मां, फैमिली मां या कुझु रिलेटिव्स आहिनि उन्हनि मां, त मां उन्हनि खे इग्नोर कंदो आहियां। ठीकु आहे, पर जेको हूंदो आहे न मतिलबु को शख़्स आहे उहो मूंखे चवंदो हिकिड़ी शइ त यार तुंहिंजी शाइरी में हीअ शइ ग़लति आहे, त मां उन ते सोचींदो आहियां त हा छो त अॻिलो मूंखे कुझु ॿुधाइण थो चाहे। हिकिड़ी तन सां ॿुधाइण में फ़र्क़ु थींदो आहे। त मां हिननि खे आख़िरी इहो चवंदुमि त हर कंहिंखे पंहिंजे एक्सप्रेशन्स न ॾियो तव्हां। मतिलबु जेके तव्हां सम्झो था त अॻिलो सम्झाए थो तव्हांखे त हुनखे मुंहिंजे हिसाब सां। बाक़ी आख़िरी शाइरी इश्क ते ई आहे। सही आहे, सही आहे। ॿुधायो इरशाद। हिकु गुल जी ख़ुशबूअ खे चाहियां पियो। वाह वाह। हिकु गुल जी ख़ुशबूअ खे चाहियां, हिकु गुल जी ख़ुशबूअ खे चाहियां पियो, ॼण बाक़ी गुलनि खे बिना ख़ुशबूअ जे भायां पियो। ओहो। रोज़ तोसां मिलण जी आस में वेठो आईने जे साम्हूं पाण खे ठाहियां पियो। राति जो वेही पंहिंजे पाण सां, राति जो वेही पंहिंजे पाण सां लफ़्ज़नि में तोखे ॻायां पियो। हिकु गुल जी ख़ुशबूअ खे चाहियां पियो, ॼण बाक़ी गुलनि खे बिना ख़ुशबूअ जे भायां पियो। वाह 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 वाह। क्लैपिंग क्लैपिंग। ॾाढो 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 सुठो शाइरी हुई। ऐं असांजी दुआयूं तव्हां सां त अॻिते वधो, बुक लिखो ऐं हिन सिंधी लिटरेचर खे अॻिते वधायो। वैसे मां बि मास्टर्स लिटरेचर में ई कई आहे, इंग्लिश में लिटरेचर ॿाहिरि मां पढ़ियो आहे। मूंखे ख़बर आहे केतिरी आर्ट जी वैल्यू आहे छा आहे। तो सुठो तव्हां कमु था कयो, इंशाल्लाह असांजी दुआ आहे तव्हां अॻिते वधंदो। वॾी महिरबानी। ऐं उमेद आहे त जेके पोइट्री लिखनि था या हिन में इंट्रस्ट वठंदा उहे एपिसोड ॾिसी करे कुझु मोटिवेशन मिलंदनि या कुझु हिकिड़ी हिमत मिलंदनि। सो आर्ट कोई बि नंढो न हूंदो आहे। आर्ट ई हर कंहिं पंहिंजी अहमियत आहे। तो अगरि तव्हां इंट्रस्ट आहे त उनखे पिया कयो, माण्हुनि जी न ॿुधो, सही तरीक़े सां कयो, सिखी कयो ऐं सुठे तरीक़े सां कयो, पेश कयो त इंशाल्लाह तव्हां अॻिते वधंदो। तो पॉडकास्ट खे एंड था कयूं। उमेद आहे तव्हांखे हीअ एपिसोड पसंदि आयो आहे ऐं पसंदि आयो आहे त हिनखे लाइक करे छॾियो ऐं कॉमेंट करे छॾियो ऐं सब्सक्राइब बि करे छॾियो। ऐं मां ॾिसां थो सब्सक्राइब तव्हां नथा कयो, ॾिसनि बि अथा पर माना अधु सब्सक्राइब हिननि खे तव्हां चई छॾियो सब्सक्राइब करणु चैनल खे। मतिलबु मुंहिंजी पर्सनल रिक्वेस्ट सब्सक्राइब कयो। साईं तोहीद बि चई छॾियो आहे।
तो सब्सक्राइब कयो ऐं तव्हांजो हेठां मां टिकटॉक जी लिंक ॾेई थो छॾियां प्रोफाइल जी, वञी तव्हां विज़िट कयो, उनखे फॉलो कयो ऐं साईं जी शाइरी ॿुधो। ही त तव्हां ॿ टे शाइरी पोइट्री ॿुधी आहे, पर हुन में इलाही वीडियोस आहिनि ऐं उमेद आहे तव्हांखे उहे पसंदि ईंदा। सो पॉडकास्ट खे एंड था कयूं। गलती का थी हुजे त माफ़ कजो। हा, ग़लती थी आहे त माफ़ कजो साईं खे। कि कहिड़ी ग़लती कई अथव? काई बि हुजे मूंखे ख़बर न। सो एंड था कयूं पॉडकास्ट खे। सो मिलूं था ॿिए कंहिं नए एपिसोड में। ताईं अल्लाह हाफ़िज़। एंडिंग वारो हलणु मस्तु। अल्लाह मस्त Signing off. Allah Hafiz.